सांगड़ मां ख़बर ॾींदालू त DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच अॼु हिकु ॾींहुं जे दौरे ते सांगड़ पहुची वियो। DIG इरफान बलोच मुहर्रम उल हराम जे हवाले सां SSP ऐं SHO सां मुलाक़ात कई। शहीदनि खे भेटा पेश कई वई, गुलनि जी चादर चाढ़े ऐं दुआ पिण कई वई। जंहिं बाद DIG इरफान बलोच सांगड़ जे अल हुसैनी इमाम बारगाह ऐं अल हैदरी इमाम बारगाह जो बि दौरो कयो ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे चयो त सभ खां पहिरीं असांजी अवलीन तरजीह ॾोहनि खे घटाइण आहे। असां ॾोहनि खे वधण न ॾींदासीं। मंशियात ख़िलाफ़ अॻु बि केतिरई क्रैक डाउन कयो आहे ऐं कंदा रहंदासीं। DIG इरफान बलोच चयो त जेकॾहिं कंहिंखे बि का बि परेशानी हुजे त मुंहिंजे ऑफिशियल पेज ज़रिए मूं सां राब्तो करे, इंशाअल्लाह इहो हल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।